नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे मोरो मां ख़बर ॾींदालो। मोरो भरिसां ॻोठ सरदार खान लुंड में ज़मीन जे मामले तां ॿिनि धुरनि में जहिड़ो रईस अब्दुल कादिर लुंड साफ़िन साम्हूं मौक़िफ़ ॾींदे चयो आहे त तव्हांजो ज़मीन जो मामिलो आहे, इन जो छा मसइले जो फ़ैसिलो थियल बि हुयो, वरी छा जे करे इहो फ़ैसिलो कोन थियलो। क़ुर शरीफ़ ॿूॾे खणी आया त हीअ ज़मीन जेका आहे हिनजो निमतला जो पुटु ऐं निमतला जी घरवारी क़ुर शरीफ़ खणी आया त हीअ असांखे माफ़ु कर। मुंहिंजो तव्हांखे माफ़ु आहे, पर मां बादशाह बीहो थो घुरायां। जॾहिं ॿ क़ुर शरीफ़ खणी आया, मूं शाहिद घुराया बशीर लुंड आजिज़ लुंड। मुंहिंजो बाबू ॿुधो हीअ छा था चवनि। उन्हनि जे रूप वारा उन्हनि पुछनि हर ॻाल्हि कई, चइबो आहे ज़मीन बि तोखे ॾिनी ऐं हर ॻाल्हि तोखे कई, असांखे माफ़ु कर। मुंहिंजो आहे ठीकु आहे। पोइ जॾहिं मां हिनखे चइजो माफ़ु कई थी तारीख़ सिविल कोड में हिननि हथु खयो, उहो मूं वटि रिकॉर्ड मौजूदु आहे हथु खणण जो। उन खां बाद में कोड जो आहे मूं वटि हथु खणी आया आहिनि पंहिंजी ख़ुशी रज़ा सां। उन खां बाद में वरी हिन जज वटि ई निमतला मूंखे पेरे पियो त मूंखे माफ़ु कर, असां तोसां बेअदबी कई आहे। वरी मूं ते 22A जो केस दाख़िल कयूं, 22A जो मूं ते केस दाख़िल कयूं त फुरिजो उहो ज़मानत करे केस हले पियो। हुनजी तारीख़ 15 तारीख़ आहे। वरी इन खां बाद में हीअ मुंहिंजे घरवारी जी मिल्कियत आहे, सर्वी नंबर बेदर्स बे बोरो लुडकी बोले पई आहे। आवाज़ बंदि करे लिखे। हीअ दर्स में मुंहिंजी घरवारी जी ज़मीन आहे, मोरो में 3 हिन में आहे। हाणे हू फबाइणु चाहिनि था, कूड़ा दस्तावेज़ लिखायो, कूड़ी हर ॻाल्हि कयो, फबाइणु चाहिनि था। पोइ चवां ईअं कोन थियो, भली बिरादर वारो को फ़ैसिलो करे, मां करण लाइ तयारु आहियां। भई क़ुर शरीफ़ खणी आया, तोबा नौज़ बिल्लाह त हू इहो हिकिड़ो ड्रामो करे आया। व्याजी आहिनि, व्याजखोर आहिनि, ॾाढी क़ाइदा आहिनि, मुला आहिनि, ऐं हिननि ते को बि भरोसो न आहे, को बि भरोसो न आहे। 24 कलाक ॾाढी मुंहं में अथनि, पर व्याज था खाइनि। सॼे ॻोठ खां पुछा कयो। हीअ संजो अॼु जो मामिलो थियो, अॼु में कुझु 50 ज़ख़्मी पिया ॾेखारनि, उहे कीअं ज़ख़्मी थिया? कणिक डॉक्टर पे ॾियूं, कणिक पे ॾियूं त मां जीत ते विस्मी ज़मीन ते त मूं हुनखे जॾहिं बवाए कणिक न लुण। इन खां बाद में जॾहिं फ़ैसिलो थियो त कणिक पोइ लुण। एतिरे में हुन क़ाइम फ़ोन कई पंहिंजे भाइरनि ॾे, भॼी अचो आयो आहे। मां रोड ते ई बीठो हुजां, जीअं हिज़बुल्ला आयो, जीअं मूंखे जे भरिसां बि गार नहीं छो आयूं हिते। मां रस्ते ते आहियो आहियां, तव्हांखे मां झॾां थो, तव्हां बनी न लुणो, कणिक न लुणो। तंहिं तेश में अची ऐं पंहिंजा माइट भाणेजा ऐं सोट मासाल सभु घुराए मूंखे विढ़िया। मुंहिंजे हमरा खे गोली हयऊं, उहो धकी आहे, उहो इस्पताल पियो आहे, उहो गोली कढाई आहे, हर ॻाल्हि कई आहे। अच्छा, तंहिंजो नालो छा आहे? नालो हुयो मोहम्मद ईसा, पुटु पुनू लुंड। अच्छा, त जेको तव्हां जेको ज़ख़्मी पाण खे ॾसे पियो, हुनखे ॾाढो पंहिंजो लॻो? ॾाढो पंहिंजो लॻो आहे, असांजो न लॻो आहे, ॾाढो पंहिंजो अथसि। उहो पाण खे चओ ॿ डॉक्टर हणी रतु कढियो अथसि केस ठाहिण लाइ। ऐं मूंसां बेअदबी थी आहे, मूंसां विढ़िया आहिनि। जेको मां हली कोन थो सघां, तुरो माण्हू हर ॻाल्हि हुयो, मूंखे दसे, मूंखे मुकुल लतुनि जा वसकारा कया अथनि, हर ॻाल्हि कई अथनि। ऐं चवंदा तोखे ॿारींदासीं, ऐं तुंहिंजे पुट खे ॿारींदासीं, मां कोन छॾींदुमि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।